द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। कॾहिं मुंहिंजे नेणनि जो अश्कफुड़ो आहे, कॾहिं मुंहिंजे साहनि में समायल सुराण आहे। कॾहिं मुंहिंजे नेणनि जो अश्कफुड़ो आहे, कॾहिं मुंहिंजे साहनि में समायल सुराण आहे। सवलो असांजे विच वारो लाॻापो ॿुधाइणु। सिंधी त जीजल वटां मिलियल जीजल ॿोली आहे। सिंधी त जीजल वटां मिलियल जीजल ॿोली आहे। कॾहिं मुंहिंजे नेणनि जो अश्कफुड़ो, कॾहिं मुंहिंजे साहनि में समायल सुराण आहे। सिंधु किनारे ते वठी जनम वैदिक युग मां आई आहे। सिंधु किनारे ते वठी जनम वैदिक युग मां आई आहे। सामाजिक सुञाणप तोड़े वजूद जी निशानी बि आहे। रचियो जंहिंमें सामीअ साहित्य, रचियो जंहिंमें सामीअ साहित्य समाज जो आईनो आहे। पुरखनि जो वसो नई टहीअ खे ॾियण वारी बि आहे। सिंधी त जीजल वटां मिलियल जीजल ॿोली आहे। हाणे सिंधी भाषा जूं कुझु सिफ़तूं या ख़ासियतूं। उचार लिखावट हिकु जहिड़ी, उचार लिखावट हिकु जहिड़ी ॿी न का अहिड़ी आहे। लिखिजे जो देवनागरीअ में, रखिया कंप्यूटर जी आहे। चयो वेंदो आहे देवनागरीअ जा लिखियल कोड हेक करणु ॾुखिया थींदा आहिनि। उचारनि जी चिटाई सभ खां वधीक हर्फ़नि जी धणी आहे। आज़ाद सचल जी रचियल हर रचना जो मर्कज़ बि आहे। आज़ाद सचल जी रचियल हर रचना जो मर्कज़ बि आहे। कॾहिं मुंहिंजे नेणनि जो अश्कफुड़ो आहे, कॾहिं मुंहिंजे साहनि में समायल सुराण आहे। सिंधी त जीजल वटां मिलियल जीजल ॿोली आहे। जीजल ॿोली आहे। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।